न्यू सखर बचल शाह मियाणी में सखर पब्लिक हेल्थ जा पोल पधरा। सखर ड्रेनेज सिस्टम जी मोटरूं बंद। इलाइक़े में नाले जो गंदो पानी बीठल। इलाइक़े वासी परेशाननि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। मोटरनि लाइ मिलंदड़ रोज़ाने जी बुनियाद ते डीज़ल करप्ट कामोरनि जे जेबुनि में। ड्रेन जे गंदे खूहनि जो डीज़ल वहिकिरो थियण करे मोटरूं बंद। बचल शाह मियाणी जे अवाम जी सीएम सिंध खे अपील। सखर करप्ट कामोरनि खे कानून जी गिरफ़्त में आणे शहरनि जो गंदो पानी नेकाल करे खेनि सहूलियत फराहम कई वञे। रिपोर्ट मोर अली गांगरो सखर। वधीक न्यूज़ अपडेट ॾिसंदा रहो KKT न्यूज़।